मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ॻाल्हि सम्झ में अचे थी न। आहियूं नाफ़रमान, इशा जी नमाज़ अक्सर जो आहे नौजवान न पढ़ी सुम्हंदा आहिनि, नमाज़ न पढ़ी सुम्हंदा आहिनि। राति जो मूंखे कंहिं साथी ॿुधायो अथई सॼी राति जेको आहे नौजवान पबजी ते वेठा आहिनि 3-4 बजे ताईं, एतिरो टाइम जेको आहे फज़ूल इस्तेमालु कंदा आहिनि। ॾिसो 3-4 बजे खां बाद में अलाह ताला निंड ॾींदो आहे न ॾींदो आहे? हे अलाह ताला जो रहम आहे, बसि हे अलाह ताला जो रहम आहे। त हालांकि थियणु त ईअं खपे त हिन ज़ालिम खे निंड अचे ई न हे राति जो ईशा नमाज़ न पढ़ी करे ईअं सुतो आहे। अलाह ताला जे हुकुम जी तकज़ीब कई आहे। अलाह ताला फरमायो वाक़ीमु सलात, तव्हांजे मथां नमाज़ुनि खे असां फ़र्ज़ु कयो आहे ऐं असां सॼी राति वेही करे गेमियुनि ते टाइम जेको आहे ज़ाया कयूं, फिल्मुनि ते टाइम ज़ाया कयूं, त अलाह ताला पोइ बि पंहिंजो रहम ॾेखारियो। अलाह ताला कहिड़ो रहम ॾेखारियो? अलाह ताला तव्हांखे राति जो 4 बजे निंड ॾेई छॾींदो आहे। वरी जीअं जो तव्हां उथंदव तव्हांजी केॾी हिफ़ाज़त। तव्हां राति जो सुम्हंदा आहियो, तव्हांजा जेको आहे न नकनि जो सोरा खुलियल आहे, कननि जो सोरा खुलियल आहे, तव्हां त ईअं सुता पिया हो, तव्हां क़ाइम मक़ाम मौत जे हो। तव्हांजे मथां अलाह ताला ज़बरदस्त फ़रिश्तनि खे मुक़ररु कयो आहे। तव्हांजे नक जी हिफ़ाज़त कनि, तव्हांजे कननि जी हिफ़ाज़त कनि, तव्हांजे अखियुनि जी हिफ़ाज़त कनि, तव्हांजे पूरे चमड़े जी जेको आहे हिफ़ाज़त कनि। नाफ़रमानी कयो त पोइ बि अलाह ताला तव्हांजे मथां सिक्योरिटी बीहारे छॾी आहे, मथां हिन बंदे खे नुक़सानु अचे। ऐं तव्हां असांजी वफ़ा कहिड़ी आहे? उहो अलाह जेको पाण निंड न कंदो आहे बल्कि पंहिंजे नाफ़रमान खे निंड ॾियाराए थो। ॻाल्हि सम्झ में अचे थी न? उहो अलाह जेको पाण खाइण खां बिल्कुलु पाक आहे, पर बंदनि खे रोज़ानो रिज़्क़ खाराईंदो आहे। चाहे बंदो भले केतिरो बि ज़ालिम हुजे, चाहे बंदो केतिरो बि 2 नंबर हुजे, ठग हुजे, पर साईं अलाह ताला रिज़्क़ उनखे रोज़ानो खाराईंदो आहे। त हे साईं अलाह जो रहम आहे। ऐं इन रहम मां ग़लति फ़ाइदो बि न वठंदा कयो, इन रहम मां ग़लति फ़ाइदो न वठंदा कयो त अलाह जी पकड़ जॾहिं ईंदी आहे न, को टाइम न आहे पुछा कंदी। फिरौन बि काफ़ी ज़मानो जेको आहे न सरकश हलियो, निमरूद बि काफ़ी ज़मानो सरकश हलियो, पर जंहिं टाइम अलाह ताला जी मथां पकड़ हेठि आई न त फिरौन बि दवा थी वियो हुन सां गॾु, निमरूद ऐं अहिड़ी तरह शदाद बि जेको नाकाम थी वियो। त अलाह ताला फरमायो मां डर ॾींदो आहियां, ईअं डर खे नाजाइज़ इन जो फ़ाइदो न वठंदा कयो। ॾिसो मुंहिंजो हिकिड़ो घरु हुजे, मुंहिंजो घरु आहे, तव्हां मुंहिंजे घर खां गुज़र कयो रोज़ानो, हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे घर में जेको कचिरो उछलियो, मां सब्रु कंदुमि न। ॿिए ॾींहुं वरी जेको मुंहिंजे घर में गंदु उछलियो, मां ख़ामोशी इख़्तियार कंदुमि 2 ॾींहं खनि। 3 ॾींहं वरी जेको आहे मुंहिंजे घर में किचिरो उछलियो, त तव्हां हाणे छा था सम्झो साईं जेको कुझु नथो चए त असां नाजाइज़ इहो फ़ाइदो वठूं? त हिकिड़े ॾींहुं मां तव्हांजे गिरेबान खां वठंदुमि न, तव्हांखे मां छॾे त न ॾींदुमि न, त अबे जो पुटु जेको मां छॾे ॾियांसि। 3 ॾींहं लाज़मी खणी मां भले बेशुमाम आहियां, खणी मूंखे जेको न काफ़ी सब्र जी तलक़ीन जी इल्मु मूंखे आहे, पर जेको आहे 3 ॾींहं खां बाद में मां तव्हां सां सब्र न कंदुमि। तव्हांखे गिची खां वठी करे पोइ मुमकिन आहे त मोचड़ा बि मां कंहिंखे हणा। मुंहिंजे घर में जेकॾहिं कोई गंद उछले, ऐं हे पूरी प्लेनेट अर्थ अलाह जी ज़मीन आहे, हिन ते असां शराब पीतोसीं अलाह कुझु न चयो, हिन ते असां ज़िना कईसीं अलाह ख़ामोश थियो, अलाह कुझु न चयो। पर हाणे हिन ख़ामोशी जो ग़लति फ़ाइदो त न वठो न, जो हिकिड़े दफ़े मोकारो कयोसीं हिन खां बाद में वरी बि जेको मोकारो थिए त अलाह खे बि जेको आहे जलाल त ईंदो न। पोइ अलाह जी पकड़ बि जेको लाज़मी ईंदी न, त हे ज़मीन कंहिंजी आहे? हे अलाह जी ज़मीन आहे। हिन खे तव्हां नाहे बणायो, हिन खे बणायो कंहिं आहे? हिन खे अलाह बणायो आहे। पर नाजाइज़ फ़ाइदो न वठो न। तव्हां हिन ज़मीन ते जेको शराब पीओ, क़तल कयो, मज़लूम माण्हुनि जो खून वायो, त अलाह केतिरो सब्र कंदो तव्हांजे मथां? पोइ हिकिड़े ॾींहुं जेको अज़ाब में तव्हां दाख़िल थी वेंदव अलाह जे में, ऐं जंहिं टाइम अलाह जो अज़ाब ईंदो पोइ हिन खां बाद में कोई बि मख़लूक उनखे रोके न आहे सघंदी। त काफ़ी माण्हुनि जो इहो गुमान हूंदो आहे त न साईं बसि दुनिया जेकी आहे उहो मुख़्तसिर आहे, हिन खां बाद में जन्नत कीअं ॾिठी आहे? हाँ, जन्नत कीअं ॾिठी आहे, जनम कीअं ॾिठी आहे, आख़िर ते अलाए छा मामलो थींदो। हाणे दुनिया में जेको खाई पी वठूं, त इहो अक़ीदो कंहिंजो आहे? जेकॾहिं मुस्लमान चओ था कुफ़र में दाख़िल थियो था,
हाँ साईं, मुस्लमान जेकॾहिं चए थो इहो कुफर जे अंदरि दाख़िल थिए थो त इहो अक़ीदो मुस्लमान जो न हूंदो आहे, बल्कि गैर मुस्लिम जो इहो अक़ीदो आहे। त उहो चवंदा थोरो जेको ऐश हुजे, मज़ो हुजे, राहत हुजे, इन खां बाद में भले सुभाणे असां मरी वञूं ऐं तबाह थी वञूं, त इहे अक़ीदो मुस्लमान जो न बल्कि गैर मुस्लिम जो हूंदो आहे।